दुनिया लेकिन धोखो आहे, दुनिया लेकिन धोखो आहे। हितर को माण्हू पंहिंजो पंहिंजो मतिलबु चाहे, कूड़ वारनि लाइ कुझु बि न आहे, सच वारनि ते हर को पाए। के माण्हू सम्झो आहे जीए सिंधो मतिलबु छा आहे, जीए सिंधो मतिलबु छा आहे। मुंहिंजा मान वारा पार्टी चेयरमैन मोहतरम बशीर खान कुरैशी, साईं जीएन जे फिक्र सिंधु देश जे ख़्वाब, साईं जीएन जो परपोटो साईं मुनी नज़र शाह, डॉक्टर नियाज़ कालाणी, फकीर इमदाद मंगी, केआर अंसारी, सागर अली बोटी ऐं सतन रहवासियों ऐं साफ़ी दोस्तों, जीए सिंधु देश, जीए साईं जीएन सेठ। कुछ एहसास ऐं जज़्बात अहिड़ा हूंदा आहिनि जिन जे इज़हार करण लाइ लफ़्ज़नि जा खज़ाना खुटी वेंदा आहिनि। कुझु अहिड़ियूं ख़ुशियूं थियनि थियूं जिन जो सुरूर मापण लाइ को बि पैमानो कमु नथो अचे। उहे बेबाहा ख़ुशियूं पुरमुसरत लम्हात खे ख़ुशि कनि ऐं एहसास नाक़ाबिल बयान थियनि था। उन्हनि मां आज़ादी ख़ुशी बि हिकु आहे जंहिंजो काठोकार महल आहे। जहिड़ी तरह सुबुह जी थधिड़ी हीर आज़ाद फिज़ान में कोयल जी कूक हर इंसान खे पसंदि आहे, अहिड़ी तरह आज़ादी बि हिकु मुश्तरक नेमत आहे। अॼु जीअं सिंध कोहिमार जी मरकज़ी क़यादत मोहतरम बशीर खान कुरैशी अॻुवाणी में सतन वासिन वाटे हिकु पैगाम खणी गई आहे, हिकु मैसेज खणी गई आहे त उन सिंधी आज़ादी लाइ जिदोजहद कयूं, जेका सिंध पंजाब साम्राज्य जे दलालनि जे रुझानी हेठि उनजी गुलामी खे वधीक मज़बूत करण लाइ पंहिंजा हुरबा हलाए रहिया आहिनि। सिंध खे गुलाम रखंदे पंजाब साम्राज्य पंहिंजे दलालनि जी मार्फत करे सिंध जे तेल ते कब्ज़ो करे थो, करे सिंध जे मादियात ते कब्ज़ो करे थो, करे सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करे थो ऐं हाणे हू सिंध जे तालीमी इदारनि ते वार करणु शुरू कयो आहे। जंहिं बि क़ौम खे तबाह कबो आहे त उन क़ौम जी तालीम खसो ऑटोमेटिक तबाह थी वेंदी आहे। हिकु तरफ़ भिक्षा जे अंदरि उहे पाण खे सिंधी सॾाईंदड़ टोपीअ जे भेड़े सिंधी हुजण जी दवा करे आहिनि, जेकी कराची जे अंदरि सिंधी शागिर्दनि लाइ तालीम जा दरवाज़ा बंदि करे आहिनि। त ॿिए तरफ़ सिंध जी दावा कंदड़ उहो तालीम जो वज़ीर पीर मज़हर हक़ आहे, जेको चए थो त असीं सिंध जी हर तरीक़े सां ख़िदमत कई आहे। तव्हां खां मां इहो पुछणु चाहियां थो, हिन मौजूदा पाकिस्तान जे अंदरि जेकी 4 सूबा आहिनि उन्हनि जे अंदरि पंजाब जो बुनियादी हंध पंहिंजो शागिर्द पढ़ी सघे थो, खैबर पख्तूनख्वा जे अंदरि उतां जो शागिर्द पढ़ी सघे थो, बलोचिस्तान जे अंदरि उतां गाज़ी हंध में शागिर्द पढ़ी सघे थो, पर सिंध जेका सिंधियुनि जी आहे, जंहिंजो गाज़ी हंध कराची आहे, उतां मिलण लाइ सिंधियुनि जा दरवाज़ा तालीम लाइ बंदि आहिनि। उहा तालीम जे मदद जा दरवाज़ा हिन नामयाब हुकुमदारनि खे जेके सिंधियुनि जी ख़िदमत करण जी दावा कनि था उन्हनि खे नज़र नथा अचनि। हिकु तरफ़ सिंध जा उहे तालीमी इदारा जेके क़ौमी शऊर सां सरशार हुजण सां गॾु जितां सिंध जा बाशऊर डॉक्टर, सुठा इंजीनियर ऐं टेक्नोक्रेट निकिरनि था, उन्हनि खे रिटायर्ड ब्यूरोक्रेटनि ऐं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे मुक़ररु करे उतां जे तालीम खे ख़तमु करण जूं कोशिशूं शुरू आहिनि। त ॿिए तरफ़ सिंध जे हज़ारे तालीमी इदारनि सां गॾु प्राइमरी स्कूलनि खे ताला हणी करे वॾेरनि जूं ओताकूं पढ़ायूं वयूं आहिनि। असीं पुछणु चाहियूं था, सिंध जी दवा कंदड़ उन वॾेरनि खां, उन्हनि रसनि खां, उन्हनि सरदारनि खां ऐं उन्हनि हुकुमराननि खां तव्हीं इहो रस्तो जेको इख़्तियार कयो आहे सिंध खे गुलामी तरफ़ धकेल जो, तव्हीं ख़ामोश थी इहो तमाशो ॾिसो था। असीं तव्हां खे ॿुधाइणु चाहियूं था, असांखे कमज़ोर की न सम्झो, असांखे कमज़ोर की न सम्झो, असांखे ज़ारी संगी न सम्झो। असांजे मशरूं, असांजे पंजरूं वठी सघूं था फलाह इज़त जो, वरण घुरूं था इज़त जो, जीअं नथा चाहियूं दिलत जो। तव्हां सभु पार्टियूं इहे नज़र साज़िशूं बंदि कयो। ॿी तरफ़ जेकॾहिं इहे साज़िशूं बंदि कयो त जीअं सिंध फिट जा कारकुन तव्हांजो ख़िलाफ़ बि कंदा ऐं तव्हांखे उन्हनि ज़ालिमनि ऐं क़दारनि जी सिफ़तुनि जा रक वड़ींदा। हिन तरफ़ जेकॾहिं सिंध जे तालीमी इदारनि खां अलावा जेकी बि शागिर्दनि जा मसइला आहिनि उन्हनि खे
ख़त्म करण लाइ असीं हर मुमकिन जिदोजहद कई आहे। हिन वक़्तु जीअं सिंध को इमाम मरकज़ी कैबिनेट मोहतरम बशीर खान कुरैशी अॻवानी में इहे समूरनि मसइलनि जो हल सिंध जी आज़ादी में आहे। जेकॾहिं सिंध आज़ाद हूंदी त असीं सुठी तालीम हासिल करे सघूं था। सिंध आज़ाद हूंदी त असीं वसीला सिंध जे शहरनि ते इस्तेमालु करे सघूं था। सिंध आज़ाद हूंदी त असीं इहे वसीला सिंधी मज़लूम माण्हुनि ते इस्तेमालु करे सघूं था। हिन वक़्तु हिन नामज़द हुकुमराननि सिंध जे उन मज़लूम ऐं माण्हुनि खे वतन कार्ड जे बहाने गुलाम रखियो आहे। उन्हनि खे मथां पाणी गफे लाइ लाठियूं वॼाइनि था। असीं तव्हां खां इहो पुछणु चाहियूं था, तव्हां जहिड़े शहर जे अंदरि जेकी अमीर सिंध जा मालिक आहिनि उहे जेकी हिन वक़्तु जे वेले जी मालिकाना लाइ परेशान आहिनि, तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश करे थी रबर सिंध साईं जीअं चइजे पैरोकार मोहतरम बशीर खान कुरैशी जा हथ मज़बूत कयो। जीअं तेरी मार ते कराची जे अंदरि इहो ई नारो हणिजे, न खपे पाकिस्तान न खपे।